ही तहज़ीब इख़लाक़ रिश्तनि जा क़ातिल, ही मासूम ॿारनि जी मुर्कुनि जा क़ातिल, ही नारियुनि जा क़ातिल, ही हारियुनि जा क़ातिल, ही मज़दूरनि जा क़ातिल, ही बेगुनाह इंसाननि जा क़ातिल। ही नाज़रीन, नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु आहिनि नाले वारा आलिम ऐं अकाबर प्रोफेसर नागपाल साहब जन। नाज़रीन, अॼु बल्कि हिन हफ़्ते जो जेको ॾारींदड़, जेको रूह खे ईज़ाईंदड़, रोहारींदड़ जेको वाक़ियो पेश आयो आहे, उहो हिकु सफ़ाकी वारो वाक़ियो जेको सफ़ूरा में पेश आयो आहे, जेको 47 माण्हुनि जे मौत जो सबबु बणियो आहे ऐं जेका वॾी बदतरीन दहशतगर्दी थी आहे ऐं बेरहम नमूने सां जीअं बेगुनाह माण्हुनि खे क़तलु कयो वियो आहे, उते इंसानियत जो कंधु शर्म खां झुकी वञे थो। हीअ सिंध जे राजधानी वारे शहर कराचीअ में वाक़ियो पेश आयो आहे ऐं सिंध जंहिंखे असीं सूफ़ियुनि जी सरज़मीन चवंदा आहियूं, अमुन ऐं भाईचारे वारी धरती चवंदा आहियूं, ऐं जितां जे मुंहनि जे दड़े जे माण्हुनि वटां को हमले जो हथियार न मिलियो आहे ऐं अॼु उहो सिंधियुनि जो शहर जेको आहे, सिंध जो गादी वारो जेको हंधु आहे, जेको मोरड़े वारो माॻ आहे, उहो बारूद जे ढेर ते बीठल आहे। बहरहाल हीउ जेको वाक़ियो थियो आहे उन सॼी सिंध खे ॾुखारो करे छॾियो आहे ऐं इस्माइली बिरादरी जेका तमामु घणी अमुन पसंद बिरादरी आहे ऐं जिन जा घुमंदड़ फिरंदड़ ऐं कमाईंदड़ कंदड़ जेके घर हलाईंदड़ इंसान हुया, जेके पंहिंजे घरनि ॾांहुं, पंहिंजी मंज़िलुनि ॾांहुं ऐं पंहिंजे रोज़गार सां निकिरी ऐं हिकु बस में सुवार थिया हुया ऐं उन्हनि खे ही बेरहम माण्हुनि जी सफ़ा कनि ऐं वहशियुनि ऐं क़ातिलनि जंहिं बेदर्दी सां क़तलु कयो आहे, जंहिं बेदर्दीअ सां कोठो आहे, उनखे हिननि लफ़्ज़नि में बयानु करे नथो सघिजे। हीउ हिकिड़ो अहसासु आहे जंहिंखे महसूसु करे सघिजे थो ऐं यकीननि दर्दबंद जेके दिलियूं आहिनि हिन देश जूं ऐं हिन दुनिया जे अंदरि अञा माण्हू पोइ मोह कोन्हे को, अञा इंसान बि ज़िंदह आहिनि, इंसाननि जो ज़मीर बि ज़िंदह आहे, पर छाकाणि त हीअ सफ़ाकी ऐं बेरहमी एतिरी तेज़ीअ सां वधी रही आहे जंहिंमें इंसानु हिकिड़ो नफ़्सा नफ़्सीअ जे ॼण त हिकिड़े मरहले में अची वियो आहे। माण्हू जॾहिं इहो सम्झे थो त मां महफ़ूज़ न आहियां ऐं जॾहिं अहिड़ा वाक़िया थी था वञनि पिया त उहे वाक़िया जेके आहिनि उहे असांजे ज़हन तां ऐं असांजे वजूदनि तां बि ईअं ॼण हवा जे झूटी वांगुरु गुज़री था वञनि पिया ऐं असीं उन्हनि खे शिदत सां महसूसु नथा कयूं पिया। कंहिं ॾाहे चयो आहे त जॾहिं पाड़े वारे जी झुगी सड़े त तव्हां ईअं सम्झो त तव्हांजो घर बि महफ़ूज़ न रहियो आहे। तंहिंजे करे हीअ जेका दहशत आहे, जेका दहशतगर्दी आहे, जेका वधंदड़ वहशत आहे ऐं उन जा वहशतनाक जेके वार आहिनि उहे कराची खां वठी शिकारपुर ताईं असां ॾिठा आहिनि, सखर ताईं असां ॾिठा आहिनि त उहे वधी रहिया आहिनि ऐं उन्हनि जे ख़ात्मे जे लाइ बि रेंजर्स जो ऑपरेशन जारी आहे। आर्मी तमामु घणी संजीदह नज़र अची रही आहे, हुकूमत जो हाल पूरो नज़र अची रहियो आहे ऐं उन सूरत हाल में बहरहाल ही तमामु वॾो ॾुख ईंदड़ वाक़ियो आहे ऐं इन वाक़िए जे नज़र असीं जीअं कुझु साल अॻु में शेख अयाज़ जेको हुई शेर लिखियो हुयो, शुरो जंहिं ते बि हलियो ॼण मुंहिंजीअ रत रतो आहे, का बांह वढी मूं दाह कई, जो कांह कपियो सो मुंहिंजी कंधीअ जो आहे, जंहिं वक़्तु बि कंहिंजो तोक टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। सो ही क़तलु कंहिंजो बि थिए थो ऐं कंहिंजे बि घर में थिए थो, कंहिंजे बि दर ते थिए थो, ॼण ईअं लॻे थो ॼण त मुंहिंजो पंहिंजो को रिश्तो आहे, मुंहिंजो पंहिंजो को अज़ीज़ आहे जंहिंजो खून वहायो वियो आहे ऐं इहा ई जीअं शेख सादीअ चयो हो त इंसानियत जेका आहे उहा हिकु उज़वे मिसल आहे ऐं उज़वे जे कंहिं बि हिसे खे जेकॾहिं चूंडी पवे ऐं उनजो दर्द सॼी जान में महसूसु थींदो आहे जीअं, तीअं इंसान खे किथे बि सॼी दुनिया में जेकॾहिं चूंडी पवे ऐं तकलीफ़ थिए ऐं उनजो दर्द जेकॾहिं असांखे इंसानु जेकॾहिं महसूसु नथो करे त उहो इंसान जे लाइक़ु ई न आहे। पर हीउ जेको समाज वहशीपणे ॾांहुं वधी रहियो आहे, हीउ जेको समाज सफ़ाकी ॾांहुं वधी रहियो आहे, हीउ जेको बेदर्दीअ ॾांहुं वधी रहियो आहे, जंहिंमें असीं त ॾिसूं था त कराची जो सिंध जो गादीअ वारो शहरु कराची आहे सिंध जो ऐं उते जेको हेड़ो कीस थो थिए, पर सिंध जो को बि उहो इलाइक़ो बचियलु कोन्हे जिते अहिड़ा क़तल बेदर्दी सां न थींदा हुजनि। उहे मासूम ॿार हुजनि, उहे औरतूं हुजनि, उहे पोरियत हुजनि, उन्हनि खे कीअं न बेदर्दी सां मारियो वेंदो रहियो आहे। कन जूं सिसियूं धड़नि खां धार थींदियूं रहियूं आहिनि ऐं कन खे जीअर ई दफ़न कयो वेंदो रहियो आहे। उहे वाक़िया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिपोर्ट थींदा रहिया आहिनि ऐं तव्हां बि उहे ॾिसंदा ऐं ॿुधंदा रहिया आहियो त सिंध जो जेकॾहिं कैलकुलेशन कजे त सिंध जो तक़रीबन सॼो साल सोगवार आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां वाक़िया थियनि था
असां खां विसरी था वञनि पिया, हुकूमतुनि ऐं सरकारुनि खां विसरी था वञनि पिया। पर हंधि उहो सड़े जिते बाहि ॿरे ऐं जितां ही खिलंदड़ खाईंदड़ माण्हू सुबुह जे टाइम ते निकिता आहिनि। असां खां वाक़ियो विसरी वेंदो, मीडिया खां विसरी वेंदो, पर उन्हनि माण्हुनि खां कीअं विसरंदो जिन जा जीअरा जाॻंदा, जेके मुड़ुस मारिजी विया, ॿार मारिजी विया, औरतूं मारिजी वयूं। असांजे प्रोग्राम जो अॼु इहो मौज़ू आहे त इंसानु जेको आहे उहो वहशी कीअं बणियो। जॾहिं इंसानु मासूम थो ॼमे पियो ऐं सॼी दुनिया जे अंदरि जॾहिं ॿारु ॼमे थो त उनजी रड़ जेका आहे उहा साॻी आहे, ऐं ॿारु जॾहिं मासूम आहे त उहो हैवान कीअं थो थिए पियो, उन जा कहिड़ा सबबु आहिनि ऐं उनखे हैवानियत वारी इन जबलत ताईं पहुचाइण में कंहिंजो किरदारु आहे। ऐं उहे सफ़ाक हथ ऐं सफ़ाक किरदारु ऐं सफ़ाक ज़हन जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उन जा मतिलब कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जा इरादा कहिड़ा आहिनि, जेकी इंसानियत जूं धॼियूं उॾाए रहिया आहिनि, इंसानियत खे तबाह करे रहिया आहिनि। पर असां वटि हिकु प्रोग्राम शुरू करण खां अॻु में प्रोफेसर साहिबु ही किताबु आहे, नाज़रीन ही किताबु आहे हारी इनक़लाब, कामिल हैदर जतोई जो किताबु आहे, जेको 60 वारे ॾहाके में शाया थियो आहे। हिकिड़ो मज़मून आहे उन में गोबंद राम चुघ जो मज़मून आहे। नाज़रीन ही मज़मून जेको आहे सो अॼु खां 60 साल अॻु में कामिल हैदर जतोईअ छपरायो हिकु कहाणी आहे, ऐं उहा कहाणी ॼण त अॼु जी हालतुनि ते तमामु ठहकंदड़ आहे ऐं ॼण त सची साबित थी थिए पई। त हिकिड़ो ख़्यालु आहे उन राइटर जो, उन लेखक जो, जंहिं बयानु कयो आहे त जानवर जेके आहिनि प्रोफेसर साहिबु, जानवर जेके आहिनि उहे जॾहिं जानवरनि ते इंसान बेरहम पे कयो ऐं इंसान जॾहिं उनजे मथां ज़ुल्म पे कया त जानवरनि हिकिड़ी मीटिंग सॾाई आहे, जंहिंमें 3 मीटिंग्स आहिनि। 3 मीटिंग्स आहिनि, असां तफ़सीली तव्हांखे कोन था ॿुधाए सघूं, पर उनजो तत्व जेको आहे इहो ई आहे त उन्हनि जानवरनि जेका मीटिंग घुराई आहे उनजी सदारत शींहं कई आहे, मशीर गिदड़ थियो आहे ऐं रिछ उन में सलाह रिथ पेश कई आहे, जंहिंमें उन्हनि चयो आहे त जेकॾहिं इंसानु मेहुनि जो खीरु पीए थो, गउनि जो खीरु पीए थो, त उन्हनि खे बुखूं बि मारे थो, गधा जे मथां इज़ाफ़ी बार थो ढोए, घोड़नि खे ते तशदुद थो करे पियो, घोड़नि खे इस्तेमालु थो करे, ईअं शींहं खे सर्किस में तकलीफ़ थो ॾिए पियो। पोइ हुननि इहा सलाह कई आहे त इंसान खे वहशी बणायो वञे त जीअं असांजी जान छुटे, असीं झंगनि ऐं जबलनि में असीं आज़ादीअ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। पोइ उन में इहा सलाह थी अचे, हिकिड़ी राय थी अचे, हिकु रिथ थी अचे त इंसान खे हैवान बणाइणो आहे त उनजो अकुलु खसियोसि, अकुलु खसियोसि, जंहिंखां पोइ हू वहशी थी वेंदो। ईअं 100 सालनि खां पोइ हिकु ॿी मीटिंग थी आहे ऐं 100 सालनि खां पोइ वरी हिकु 3 मीटिंग जेका आख़िरी मीटिंग थी आहे उहा ॾाढी मुख़्तसिर आहे, उहो तव्हांखे असीं ॿुधायूं था। ऐं अॼु इहा जेका मीटिंग थी आहे जानवरनि जो जेको फ़ैसिलो थियो आहे उन में बिल्कुलु इंसान जे लाइ जेको चयो वियो हो उहो इंसानु ईअं ई साबित थियो आहे, ईअं ई वहशी थियो आहे। त नाज़रीन तव्हांजे अॻियां एज़ इट इज़ जीअं गोबंद राम चुघ इहा कहाणी लिखी आहे, उन जूं कुझु सिटूं हीअ आहिनि त 3 मीटिंग जेका थिए थी, 100 साल गुज़रण बाद वरी मीटिंग थी, जाइ साॻी हुई, प्रेसिडेंट शींहं ख़ुशी में गदगद थींदे हेठीं तकीर कई, भाइरो अॼु वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे जो असां सदियुनि खां पोइ पाण में गॾु थिया आहियूं। असां जिन वॾनि जा क़ौमी आज़ादीअ लाइ इंसान सां क़ुर्बानी जी जंग शुरू कई आहे, तंहिंजो नतीजो घणे क़दुरु असां लाइ फ़ाइदे वारो निकिरी रहियो आहे। कामयाबी असांजे तमामु वेझो आहे। असांजी क़ौम जे वॾे में वॾे दुश्मन इंसान जो अकुलु हींअर घणे क़दुरु चट थी चुको आहे। हींअर इंसानु पंहिंजी गिचीअ ते पाण छुरी हलाए रहियो आहे। हर कंहिं क़ौम, हर कंहिं जाइ ऐं हर कंहिं देश जा इंसान हिक ॿिए जे खून जा प्यासी थी चुका आहिनि। इंसान जो हर हिकु मुल्क ऐं हर हिकु ॻोठु उन हीअ जंग जी बाहि खां न बचियो आहे। नित नओं सिजु सऊं लखें माण्हू बि गोलनि, बंदूकुनि ऐं तोबुनि सां पाण में विढ़ी मौत जो शिकार थी रहिया आहिनि। इंसान जी सारी आकड़ ख़ाक में मिली वई आहे। असांजे लाइ इन्हीअ खां वधीक ख़ुशी जी ॿी ॻाल्हि कहिड़ी थींदी? भाइरो तव्हां पंहिंजी अनसक कुर्बानी हलाईंदा रहो, उनजो नतीजो इहो निकिरंदो जो को वक़्तु अहिड़ो ईंदो जो असां हैवाननि जे मांस बदिरां माण्हूअ जो मांस खाईंदो। माउ पुट खे मारे खाईंदी ऐं नंढो वॾे खे पचाए खाईंदो। अचे अहिड़ो वक़्तु भली अचे, पंहिंजी कोशिशि न छॾियो, कुर्बानी कंदा हलो। ज़ालिम इंसान जे चंबे मां असांजी क़ौम आख़िर ज़रूरु आज़ादु थींदी। हीअ जानवरनि जी मीटिंग हुई नाज़रीन। ऐं 300 साल अॻु जेको हीअ गोबंद राम चुघ साहिबु लिखियो आहे त माण्हू जो मांस खाईंदो, त भिटाई पिणु इहा साॻी ॻाल्हि 300 साल अॻु करे वियो आहे त आदमिन इख़लास मिटाए माठो कयो, वेठो खाए सभु को संदो माण्हूअ बास, दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास,
ॿियो मिड़ो ई लोक लिबास को हिकु दिलि हूंदो हिकिड़ो। जी साईं, हिकु दिलि वारा नागपाल साहिबु, हीअ जेको ज़ुल्म थियो आहे, हीअ जेका बरबरियत थी आहे, हीअ जेका सफ़ागी थी आहे, ऐं हीअ जेका हैवानत जूं हड़ई हदूं ओरांगे ऐं जेका हीअ माण्हुनि सफ़ागनि कातिलनि वारदात कई आहे सफ़ुरांदे। साईं, तव्हां जेके बि ॻाल्हियूं कयूं इहे सभु इंसानी जज़्बनि सां ताल्लुक़ रखनि थियूं। माण्हू हिन ज़मीन ते मासूम पैदा थिए थो, सुठो पैदा थिए थो, ही इज़ गुड। माण्हूअ खे हिन वैशीपणे में आणण खां ईअं ई गुज़रणो पए थो जीअं ॿार खे स्कूल में विझी असां 14-15 सालनि ताईं पढ़ायूं था। दहशतगर्दी जा बि स्कूल आहिनि अॼु जी दुनिया में। पोइ इहा इन्हनि जानवरनि जी पिट हुजे जिन जे गलनि ते असां छुरियूं घुमायूं था, जिन सां ज़्यादतियूं कयूं था, जीअं तव्हां मीटिंग पढ़ी, या कुदरत जो इंतकाम हुजे। अंग्रेज़ी में चवंदा आहियूं त गॉड्स मिल ग्राइंड्स स्लो बट श्योर। उर्दू में हिनखे मकाफ़ात अमल चइबो आहे। सिंधी में चइबो आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। असां ही खून जा ॿिज पोखिया आहिनि, हाणे वधी वण थिया आहिनि। मूं ॻाल्हि पे कई त 7-8 सालनि ॿारनि खे इन उमिरि में अहिड़ो ट्रेन कयो थो वञे त मुर्गीअ जा चूज़ा ॾेई चयो थो वञे त इन्हनि खे लताड़ियो, जीअं चीचियूं कनि, तव्हांजी दिलि सख़्तु थिए। स्टेज वाइज़ हुनखे तशद्दुद जे ज़रियनि मां गुज़ारियो वञे थो, जेके रिकलेक्ट करणु मुंहिंजे लाइ ॾाढी तकलीफ़ द ॻाल्हि आहे। ॿारनि खे, नंढड़नि ॿारनि खे, ही तमाशो त तव्हां घणनि टीवियुनि ते ॾिठो हूंदो, न त नेट ते आम आहे, तव्हां ॾिसी सघो था कीअं रेस लाइ उठनि ते ॿधो वञे थो ऐं ऋण पट में उनजा मुक़ाबला थियनि था ऐं ॿार चीहां कनि था। उन्हनि कीकुनि ते उहे उठ तेज़ हलनि था पिया, उहे हितां चीभाट जी मरियो वञनि था। त हाणे ॿुधायो त अहिड़े सफ़र खां पोइ हेड़ा मासूम प्यारा शहज़ादा बेज़रर माण्हू 46 माण्हुनि खे तव्हां ईअं सिधो गोलियूं हणी मारे छॾियो। ॾोह कहिड़ो भला कंहिंजी पैदाइश, सपोज़ जेको हींअर खुलियल सीक्रेट आहे, कंहिंजी पैदाइश उन जे हथ में आहे छा? मुंहिंजो हिकिड़ो तमामु पुराणो जुमिलो आहे, यू आर पनिशिंग द पीपल फॉर द क्राइम्स दे हैव नॉट डन। कंहिं दरख़्वास्त मोकिली छा अलाह रे त मूंखे तूं इस्माइली कजांइ, मूंखे हिंदू कजांइ, मूंखे शियो कजांइ, मूंखे देवबंदी कजांइ या मूंखे बरेलवी कजांइ। हिकिड़ी काल आहे, काल त तमामु घणियूं ईंदियूं रहंदियूं प्रोफेसर साहिबु, पर विचो वारी असां उन्हनि सां बि ॻाल्हाईंदा रहूं। जी, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मां सनम संदीलो थी ॻाल्हायां, कराची मां। जी ॿुधायो, सवाल तव्हांजो कहिड़ो आहे प्रोफेसर साहिब खां? मां प्रोफेसर साहब खां सवाल थी कयां, पर मुंहिंजो सवाल कंप्लीट ॿुधी पोइ जवाबु ॾिजो। ज़रूरु। मुंहिंजो सवाल आहे त वेशी इंसान केरु थो पैदा करे? उहे कहिड़ा इंसान आहिनि, कहिड़ो मज़हब आहे उन्हनि जो, जेके आम इंसान मां इंसानियत जो जज़्बो पंहिंजाइब ख़तमु करे वेशी ज़ुल्म कंदड़ जानवर था बणाइनि? को बि ॿार माउ जे पेटां डॉक्टर, आलिम, प्रोफेसर नाहे ॼमंदो। उहे कहिड़ा इंसानियत खे नाहे ॼमंदो, जेके इंसानियत खे ख़तमु करे वेशियत खे जनम था ॾियनि? जेकॾहिं उन्हनि खे ख़तमु न कबो तेसीं ताईं सिंध मां वेशियत जो नासूर ख़तमु न थींदो। जेकॾहिं तव्हांखे हीरोइन खे ख़तमु करिणो आहे त तव्हां उहे फैक्ट्रियूं, उहे हीरोइन जिते पैदा थो थिए, ठहे थो, उहे ख़तमु, जेसीं ताईं उहे ख़तमु न कंदव तेसीं ताईं हीरोइन त ख़तमु न थींदो न। हाणे तव्हां हीरोइन त ॻोल्हे मुल्क मां हिकु हिकु हीरोइन खे त न मारींदव न, जेसीं ताईं उहे हीरोइन जूं फैक्ट्रियूं ऐं जिते हीरोइन ठहे थो उहे ख़तमु न थींदियूं जायूं त हीरोइन मुल्क मां कीअं ख़तमु थींदो? ठीकु आहे, सवाल थी वियो साईं। माना हीअ आहे त सवाल जो मक़सदु इहो तव्हां ॿुधो चिटी तरह। हा हा,
चिटी तरह मूं ॿुधो। हाणे सनम ॻाल्हि हीअ आहे त उहे फैक्ट्रियूं जीअं मां हींअर तफ़सील सां ॿुधाई जिन में अहिड़ी क़िस्म जी ट्रेनिंग थिए थी पई, उन्हनि खे सप्लाई जेका मिले थी ही भला आसमान मां कोन था करनि, असलो जेको हुननि वटि आहे ऐं हुनजी रसद, हुननि जा पैसा, त इहे ॿ शयूं जेसि ताईं ख़तमु न कबियूं, जेसि ताईं पहाड़ूं न पटिबियूं, बाक़ी ॿाहिरि तव्हां हिकिड़े कलाशनकोफ वारे खे या दहशतगर्द खे वठी फांसी बि चाढ़ियो त को फ़र्क़ु न पवंदो। बिल्कुलु हल इन जो इहो ई आहे त जेसि ताईं इहे सप्लाई कंदड़ हथ ऐं इहे इदारा जेके इहे ठाहिनि था इहे ख़तमु न थींदा तेसि ताईं हिन मसइले जो हल न थींदो। ॿियो मास्टर माइंड जहिड़ो आहे, ज़ैद जी शाइरी चइबी आहे उन ते वाक़े वारे ॾींहं ते अख़बार में ज़ैद लिखियो आहे त उहो त क़ातिल जेके आहिनि मास्टर माइंड वटि पहुची आहे, हाणे ॿिए वाक़े जो तव्हां इंतज़ारु कयो। मास्टर माइंड जी मुंडी लाहिणी पवंदी साईं रियासत खे। अॼु तव्हांजो SP मारियो अथऊं न, हींअर मंझंदि SP मारियो अथऊं, होॾे DSP मारियऊं, अब्दुल फताह सांगरी मारियऊं, रोज़ एजाज़ ख्वाजा SHO मारियऊं, ही ख़ुदि फोर्सिस मारिजे थो पियो हुननि जे हथां। हा, छा लाइ त उहे हिननि खे मारनि था पिया, उन्हनि जे लाइ उन्हनि खे उहे ॻोल्हनि था पिया। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ जबलत असां हिकिड़ी इल्मी वजह सां, हीअ त जेके ॻाल्हियूं तव्हां सियासत में बि ॿुधो था, टीवियुनि ते बि ॿुधो था, आम फ़हम माण्हू सम्झे थो। अॼु मां हिकिड़ी ॻाल्हि इहा थो ॿुधाइणु चाहियां त इंसान में इहे जबलतूं कीअं पैदा थियनि थियूं, उहे कीअं रोके सघजनि थियूं। ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हिन दुनिया में ठहनि था। हिकिड़ो आहे टू बी, ॿियो आहे टू हैव। टू हैव जी माना आहे जेके माण्हू ज़िंदगी जो मक़सदु पैसे, उहिदे, नामाचारी शयुनि खे रखनि था, उन लाइ हिकिड़ी चटाभेटी मुक़ाबिलो जंहिंखे सुठो अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे रैट रेस, उन में लॻा पिया आहिनि। उन्हनि खे सच जी ख़बर न आहे, हू कूड़नि सिकनि खे जमा करण जे पुठियां डुकनि था। सच जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं सिकंदर आज़म खे पढ़ंदव, जंहिं वेंदे चयो त अफ़सोस मूं सॼी ज़िंदगी छा कयो। हाणे तव्हां सिकंदर जेतिरी दौलत नथा जमा करे सघो जंहिं सॼी दुनिया जा ख़ज़ाना थिया, सिकंदर जेतिरी फतह करे माण्हुनि खे ग़ुलाम नथा बणाए सघो। ऐं उहो रोअंदे वियो ऐं चयईं त मुंहिंजा हथ ॿाहिरि रखिजो ताबूत खां, त माण्हुनि खे ख़बर पए त हीउ मूं अजायो कयो, मां नेठि ख़ाली हथे वञा थो पियो। सिकंदर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे। ही टू हैव जा माण्हू आहिनि जिन खे अॻिते जी ख़बर भउ बि त ॾियोनि त क़बर उते अंधारी आहे, उते ऊंधा, ऐं हेॾा बंगला ऐं महल ऐं महलातूं, उते एयर कंडीशन बि हणाए कोन सघंदा हिननि पैसनि मां। तोड़ इन ॻाल्हि जो हिते ई थींदो जी। ही दुनिया जंहिंजे लाइ ही सभु कुझु माण्हू डुके थो, इहा हिकिड़ी अखि छिंभ जो खेल आहे। ख़बर सिर्फ़ु तॾहिं थी पए माण्हू तमामु निंड में सुतल आहे, जागे तॾहिं थो जॾहिं मौत मथां बीहे थो जी। ऐं जॾहिं मौत मथां बीहे थो पोइ ही महमूद गज़नवी जी ॻाल्हि चओ त अलाए केतिरा हिस्ट्री तां पढ़ी ॾिसो, ही के ॿुधल ॻाल्हियूं न आहिनि, के ॾंद कथाऊं न आहिनि। जॾहिं मौत मथां आयुसि त चई हा हाणे वञिणो आहे, चई हा वञिणो आहे। चई पोइ हे मां हेॾा सारा सोमनाथ ते बिना काहूं कयूं, अलाए जहान जा केतिरा खज़ाना। चई हाणे हिकिड़ो कमु त कयो भला, नफ़्ज़ नथा बीहारे सघूं, हकीमनि जवाबु ॾिनो नथा बचाए सघूं तोखे। चई मुंहिंजो माल त मुंहिंजे अॻियां रखो जेको मां कमायो आहे। चवनि था त मीलनि में हिन जा हीरा जवाहर सोन चमकनि पिया, हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा किरंदा रहिया, त मां हिन मां कुझु बि नथो खणी सघां। छा आहे त जेका असली पटी पढ़णी आहे, सूफ़ी, औलिया, दरवेश, संत, हाणे मां बुल्ला जी ॻाल्हि थो कयां, तमामु प्यारो नंढड़ो, हीअ असांजा पंजाबी दोस्त बि सम्झंदा, उर्दू दोस्त बि सम्झंदा। चई मस्जिद ड्रावी, मंदर ड्रावी, ड्रावे जो कुझु डहंदा आहे। हाणे ॿुधो छा थो चए, मुक़दस शयुनि लाइ चए थो, हिकु बंदे दा दिलि न डावी, रब दिलां विच रहंदा आहे। हाणे जंहिं लाइ तव्हां तलाश कयो था उहो दिलनि में रहे थो, ऐं हीअ सफ़ाक माण्हुनि खे मारनि था। चइनि ॾींहंनि जे चुटके सफ़ाक मारनि था, सफ़ाक माराइनि था।
हू सफ़ाक जहिड़ो आहे, सफ़ाक जेसिताईं जहिड़ो आहे अहिड़ा सफ़ाक पैदा थींदा रहंदा। ब्रेक वठूं प्रोफेसर साहब। नाज़रीन, असांजो इन्हनि वहशी ऐं सफ़ाकनि ते प्रोग्राम जारी आहे, पर वठूं था हिते नंढड़ी साई। नाज़रीन, प्रोग्राम में असीं वरी हाज़िर आहियूं। नाज़रीन, असांजो स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, तव्हां बि लाइव कॉल करे सघो था ऐं तव्हां बि पंहिंजे दिलि जी अंदर जी ॻाल्हि ऐं अहसासु जेको दांह आहे उहा तव्हां माण्हुनि ताईं पहुचाए सघो था सिंध टीवी न्यूज़ जी मार्फत। पर हिकिड़ो असां सां हिन वक़्तु ख़्यालु जेको शेयर कयो आहे जावेद महर साहब हिन मौक़े जे हिसाब सां ऐं हिन मौज़ूअ जे हिसाब सां, जेको आहे कृष्ण चंद्र साहब सिंधीअ जो वॾो लेखक हुयो ऐं उनजो जेको आहे सो हिकिड़ो ख़्यालु आहे, हिकिड़ो मुख़्तसिर ॻाल्हि आहे त काल्ह मूं इंसान जे वॾो माणपे ते पे लिखियो त ओचितो पाड़े में गोड़ थियो, ॿाहिरि निकिरी ॾिठुमि त माण्हू माण्हूअ ते भौंकी रहियो हो, परियां पुसियल मिटी ते कुता मिठी निंड सुतल हुआ। कृष्ण चंद्र जो केॾो न ज़बरदस्त ख़्यालु आहे त माण्हू माण्हू ते भौंकनि पिया ऐं कुता आराम में हुया, जानवर आराम में आहिनि ऐं माण्हू माण्हूअ जो पोस पियो करे। प्रोफेसर साहब, हीउ ख़्यालु कृष्ण चंद्र साहब ज़बरदस्त। त हाणे अॼु जा माण्हू भौंकनि था, कुता चुपनि। मां हिकिड़ी तासिराती नंढड़ी कहाणी लिखी त घिटीअ वेंदे ॾिठुमि त ॿ कुता पाण में विढ़नि पिया, तमामु घणो विढ़नि पिया। मूंखे ॾाढो क्यास आयो, मां उन्हनि खे छॾाइण जी कोशिशि कई, मूंखे पहिरीं त लिफ्ट न पिया कराइनि। आख़िर मूं उन्हनि खे पथर हयो त हिकिड़ो कुतो त मूंखे चई तूं छा थो चवणु चाहे असांखे? त बाबा पाण में न विढ़ो, हिक ॿिए खे हणी बणा रतु करे छॾियो अथव। चई मां हिनखे कंदुसि छा, वधि में वधि चक हणी रतु कढंदोमांसि, तो वांगुरु टुकर टुकर करे बोरी में विझी फिटी त कोन कंदोमांसि। मां ॾाढो शकी थियुसि यार। वरी ॿिए भेरे बि ईअं ॿ कुता विढ़नि पिया, मूंखे वरी अंदरि में रहम आयो, मां उन्हनि खे छॾायो। बिल्कुलु ई हुननि तासुर इहो ॾिनो तूं हुनजे क़ाबिल ई न आहे त असांखे तूं सम्झा, न लिफ्ट न ॾिनो सफ़ा। आख़िर में विड़ी विड़ी थकिजी पिया। हिकिड़ो कुतो जेको मोटो ताज़ो कमज़ोर खे चए पियो जी हाणे ख़ैरु घुरे थो त हीअ जेका नंढड़ी घिटी आहे इन मां गुज़री वञ, न त माण्हूअ जो मौत मारींदोमांइ। हाणे असां चवंदा आहियूं कुते जो मौत मारींदासीं, कुतो कुते खे थो चए त जेकॾहिं जान प्यारी थिए ख़तमु थियणी न आहे। उहा बस ईअं आहे जीअं तव्हां बाहि में तेल विझो त कॾहिं बाहि विसाम बि या बाहि इनकार कंदी मूंखे तेल विझण खां, अञा वधीक विझो। माण्हू जी इहा बस जेसि ताईं नाहे ख़तमु थी। गौतम बुद्ध चयो त सॼो दुख माण्हूअ जो ख़्वाहिशुनि मां पैदा थिए थो, इहे ख़्वाहिशूं मटीरियलिज़म जूं ख़्वाहिशूं। सुकरात चयो त हबश वारो माण्हू जीअरे दोज़ख में आहे, त हीअ तव्हां छा था फील कयो, हीअ माण्हू छा आहिनि? त पाण सुञाण या पाण खे परखण खां पोइ त माण्हू ईअं थधो थी वेंदो। जीअं मूं लास्ट टाइम ॿुधायो त मुअनि जे दड़े में तव्हांखे जेका मूर्ति मिले थी उते मज़हब कोन हो, उते हथियार कोन हुआ, उते दहशतगर्दी कोन हुई। असांजो असुलु हीअ आहे त उते जेको तव्हांखे हिन डिघे पॉस्चर में समाधी पॉस्चर में माण्हू मिले थो, उनजे साम्हूं जंहिंखे पशुपति चए थी तारीख़, जानवर वेठा आहिनि चुप कयूं। हाणे हीअ छा आहे जेका अधे ॻाल्हि कई मूंखे यादि आई। साईं भेटाई जॾहिं तंबूर जी तार भेटाई वॼाईंदो त जानवर बि ॿुधंदा हुआ जी। त अंदरि तव्हां में जेकॾहिं सांत आहे, उहा इन सांत सां पाण खे अंदरि वञी ॻोल्हण जी ॻाल्हि आहे। शांति थी वेंदो, सवाल ई पर तव्हां कंहिंखे थफ़ बि न हणी सघंदव। हीअ तरह जो इलाजु आहे, पर लॉन्ग टर्म बेसिस आहे। अॼुकल्ह इन सां घणो कमु था कयूं। MUM महर्षि यूनिवर्सिटी मैनेजमेंट आहे, सॼी दुनिया में कमु थी करे ऐं सॼो मग़रिब उन मां फ़ाइदो थो वठे। असां वटि त ख़बर ई कान्हे का त MUM छा थींदी आहे। त इहो उहे जेके मुंहिंजो पर्सनल अप्रोच आहे त जेके जानवर साम्हूं सांत वेठा आहिनि, उहे हिन माण्हूअ जी सांत जंहिंखे पशुपति चइजे थो, माना जानवरनि जो मालिक, पति माना मालिक, त उनजे असर तहत हू जानवर बि शांत आहिनि। असां एतिरा वहशी थी विया आहियूं छा लाइ त असांजे अंदरि सांत न आहे, असांजे अंदरि इंतिशार आहे। हीअ जेका हबश ऐं हवस आहे जंहिंजी असांखे ख़बर ई न आहे। कबीर जो हिकिड़ो दोहो आहे इन दुनिया खे सम्झाइण खां, ए जो दुनिया सहर मेला, सहर चइबो आहे जादू खे। हीअ जेका दुनिया ॾिसो था इहा जादूअ जो मेलो आहे। कीअं जादू जो? तव्हां जादूगर खे ॾिठो हूंदो, उहो 100 जा 1000 जा नोट ठाहींदो आहे, पर उहे नोट खिण भंगर लाइ हूंदा आहिनि। हाणे हीअ नज़र आहे कबीर जी। ए जो दुनिया सहर मेला दस्तगीरी न आहे। दस्तगीरी में हथु कुझु न आहे अचिणो, वेंदे उहो सिकंदर वांगुरु ख़ाली हथ खणी। पर जंहिंखे सम्झ में अचे न, दस्तगीरी न आहे। त
त मूं चयो त महमूद गज़नवी चयो त मुंहिंजे साम्हूं रखो, खज़ाना ॾिसी रोए पियो त जागे माण्हू तॾहिं थो ख़बर हुनखे तॾहिं थी पए। जी वेख फरीदा मिटी खुली, मिटी उते मिटी डुली, क़बर खुली, हाणे एंड छा आहे, अंदरि लाशो वियो, मिटी वई अंदर जी मिट्टी हसे मिट्टी रोए, अंत मिट्टी दा मिट्टी होवे, नाकर बंदिया ते मेरी मेरी नाए मेरी नाए तेरी, चार दिना दा दुनिया मेला फिर बन जाए मिट्टी दी ढेरी, मिट्टी नाल न झगड़ा कर तू भी मिट्टी ओ भी मिट्टी। हाणे घोड़ा मिट्टी जोड़ा मिट्टी मिट्टी दाह सवार, मिट्टी मस्त करेंदी यार, हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल ज़रूर ॿुधो। जी अदा केर पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? लाइन कटिजी वई आहे शायदि इलाही वक़्त खां होल्ड ते। जी साईं, जंहिंजे करे वरी कॉल अचे त बिल्कुलु पई फौरन त उनखे फौरी तौर ते वठूंसि। त इन जो ॿियो पासो ॿुधूं हाणे वरी, ही त टू हैव जा माण्हू आहिनि जेको अधे कॉलर सुवाल कयो, टू बी थियो, टू बी थियो माना सभ खां पहिरें जेके आहियो, केरु आहियो तव्हां, इंसान आहियो। यकीन नथो अचेव त नए ॼावल ॿार खे खणी ॾिसो, मूंखे ॿुधायो हिंदू आहे, मुस्लमान आहे, देवबंदी आहे, बरेलवी आहे, सिख आहे, ईसाई आहे, छा चवंदव, माण्हू आहे। टू बी माण्हू थियो, डीजे में 11-12 साल पढ़ायो त बैज ते लिखियलु हूंदो बी मैन, मां जो नंढड़ो 2 अखर आहिनि सिर्फ़ु, बी मैन माण्हू थियो। पंजाबी चवंदा आहिनि बंदे दा पुत्र बन, उहो थियण खां तयारु न आहियूं। ॿियो अलाए छा छा थी था वञूं। माण्हू छा खे चइबो आहे, जंहिंमें उन्स हुजे, जंहिंमें इज़त हुजे, जंहिंमें फज़ीलत हुजे। माण्हू सुञाणबो आहे जानवर खां अलॻि आहे, जंहिंमें किरदारु हुजे। त माण्हू थियण वारो कमु ही फिलासफ़र, ही साइकोलॉजिस्ट, ही संत, ही वली अल्लाह, ही सूफ़ी कनि था। असांखे टू बी थियणो आहे, टू हैव जो त को शइ बि कोन्हे को। ऐं टू बी थियण सां, जीअं मूं हीअ अर्ज़ु कयो, टू बी थियण जो प्रोसेस बि मूं इतफ़ाक़ सां ॿुधायो, जेको मूं जे दड़े जे समाधि जी ॻाल्हि कई, त ही ऐं जेका हींअर MUM यूनिवर्सिटी सॼी दुनिया में कमु थी करे, तव्हां रुॻो नेट ते लिखो MUM, त तव्हांखे ताजुब लॻंदो त उन यूनिवर्सिटी में घिरण सां, न वायुमंडल में तव्हांखे ईअं शांति ईंदी जीअं तव्हां गुलनि जे दुकान ते चढ़ी वञो, कुझु न ख़रीद कयो, अतर जे दुकान में घिरी वञो, तव्हांखे पई ख़ुशबू ईंदी। AC वारे कमरे में वञी वेहो, तव्हांखे रुॻो थधाण ईंदी, ईअं तव्हां शीतल, थधा, निर्मल, साफ़ थी वेंदव। कॉल कनेक्ट थी वई आहे, कॉल वठो। जी अदा केर पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं गुलवंत पियो ॻाल्हायां। तव्हांजो आवाज़ सम्झ में न पियो अचे, थोरो तव्हां पंहिंजी मोबाइल जी साइड खे चेंज कयोसि। हा, मां गुलवंत मेमन थो ॻाल्हायां, हैदराबाद खां। साईं गुलवंत मेमन साहिब, जी जी सुवाल तव्हां पुछी सघो था हाणे। साईं जो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, तव्हांजो बि साईं प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, कंटिन्यू ॾिसंदा आहियूं। हिन में ॻाल्हि इहा हूंदी आहे घणो करे इंसानियत जी या तइलीमात जी ऐं शऊर जी। बुनियादी शइ असां इहो था चयूं त इहो जेके से प्रोग्राम जेके से तव्हां जेके सर असांखे कंहिं इंस्टीट्यूट जे थ्रू बि साईं खे लेक्चर ॾिना वञनि त उहे असांखे जेके से इन बारे में आगाही ॾींदा रहनि। हा जा चओ, तव्हांजो आवाज़ तव्हांजो साफ़ न आहे या हितां वकार खे वकार आवाज़ तव्हां घटाए छॾियो आहे, हुन फोन सां फॉल्ट आहे, छा मसइलो आहे? अदा ॻाल्हायो। साईं मां गपाल साहिब तव्हांखे इहो त ॿुधाइणु चाहियां त जेके तव्हां प्रोग्राम में ही ॻाल्हियूं करियो था न, जी जी, इहे जेके से इनकलाबी ॻाल्हियूं आहिनि ऐं इहे जेके से बाशऊर माण्हुनि खे अचणु खपनि। ऐं मसइलो इहो त असांजे तइलीम न हुअण जे करे असांजे जेके हेड ऑफ डिपार्टमेंट आहिनि उनखे इहे ॻाल्हियूं मथां खां गुज़री थी वञनि। हाणे इन बारे में तव्हां जहिड़ा जेके सुप्रीम जेके माण्हू आहिनि जेके उहे जेके से लेक्चर डिलीवर कनि बाक़ाइदा। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी। तव्हांजी आवाज़ में को प्रॉब्लम आहे, पर हुन ॻाल्हि जेका हुई त इहे मथे खां गुज़री थी वञनि ॻाल्हियूं। अधे जो जवाबु ॻाल्हियूं ॻाल्हि इहा आहे मुंहिंजा भाउ, त हर शइ जो हिकिड़ो डिपार्टमेंट थिए थो पियो। असांजो ख़िताबु उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके सम्झ रखनि था, जेके सम्झनि था। ऐं ही ॻाल्हियूं उहे ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे दिलनि दिमाग़नि खे का शइ सम्झ खां, विलोड़ण खां, अहसासु पैदा करण खां थियनि थियूं। तव्हांजो इहो बिल्कुलु चवणु सच आहे त हू माण्हू जंहिं लाइ मूं ऑलरेडी सॼी तफ़सील सां ॿुधायो त कीअं हुनजे अहसासनि खे ख़तमु कयो थो वञे, मारियो थो वञे, हुन में सफ़ाकी ऐं ज़ुल्म सेखारियो थो वञे।
त उन लाइ इदारा आहिनि ठहियल आहिनि जिन खे इफेक्टिव थियणो पवंदो ऐं जिन खे हुन जा उपाउ करणा पवंदा। असां ही चाहियूं था त अहिड़ी फैक्ट्री हुजे जंहिंमां असां सभई उजरा थी निकिरूं, असांजी ग्रूमिंग थिए, असांजे नौजवाननि सां असांजो ख़ासि वास्तो आहे जेके हींअर अचनि था पिया। त असां जेसिताईं पाण बाशऊर न हूंदासीं त इन्हनि हथनि खे कीअं रोके सघंदासीं। ॿियो कॉलर बि आहे त कॉल वठी वठूं अदा ज़रूरु प्रोग्राम जो वक़्तु। कॉल कढियो अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। साईं जैकबाबाद मां अब्दुल अईस सूमरो अर्ज़ कयां पियो। जी जी सूमरो साहब छा पुछणु चाहींदो? साईं सभ खां पहिरियां त जेको 13 तारीख़ वारो वाक़ियो आहे उनखे वाक़ियो त न वॾो हिकु सान्यो आहे जंहिंखे पूरी जेका 18 करोड़ आवाम जेका दहशतगर्दी आहे वाक़ियो साने खां मथां थी ऐं वॾी हिकिड़ी बदतरीन ऐं ज़लील क़िस्म जी दहशतगर्दी थी आहे। अच्छा, हाणे अर्ज़ु इहो आहे साईं त असांजे मुल्क जे अंदरि वॾा इदारा आहिनि ऐं बाक़ाइदा जेको आहे पंहिंजो कमु कनि पिया, पर असां सम्झूं था हीअ जेका दहशतगर्दी थी रही आहे उन जा ॿ रूप आहिनि। हिकु थी वियो त असांजे मुल्क खे बदनाम करण जी हिकिड़ी इंटरनेशनल लेवल ते साज़िश कई पई वञे, पर इन में बि को शक न आहे त उनमें असांजे मुल्क जा कुझु धुरियूं आहिनि जेके ॿाहिरि मुल्क जे इशारे ते इहो सभु कुझु करे रहियूं आहिनि। हाणे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त असांजे ऐवाननि में वेही करे उहे प्रोविंशियल असांजी असेंबली हुजे, नेशनल असेंबली या सेनेट, उते जेको आहे कानून साज़ी त कई वेंदी आहे, बुक्स जेके आहिनि उन्हनि में कानून त आंदा वेंदा आहिनि, पर उन ते सही असल जेको आहे इम्प्लीमेंट नथो थिए। छाकाणि जो जेतिरे ताईं असीं सभु असां सिर्फ़ु तालीम न, तालीम सां गॾु तरबियत ऐं तरबियत खां वधीक जेका ॻाल्हि आहे त सचाई जी, असां तव्हां सभिनीनि खे गॾिजी करे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी करे जेको आहे हिकु पाकिस्तानी जी हैसियत सां जेतिरे ताईं असीं तव्हां गॾु थी करे इन जेको आहे दहशतगर्दनि जे लाइ जेको आहे बाक़ाइदा मैदान ते न ईंदासीं ऐं पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा न कंदासीं, मां नथो सम्झां त इहे जेके पंहिंजा दहशतगर्द आहिनि उहे जेके नाकाम थींदा। हक़ीक़त इहा आहे त असांजा जेके सियासतदान आहिनि, ख़ुदा रहा मां उन्हनि खे अपील कंदुसि त सिर्फ़ु जेको आहे असांजी फ़ौज जो कमु न आहे, रेंजर्स जो कमु न आहे, पुलिस जो कमु आहे, पुलिस सुठो कमु करे पई, पर उन्हनि खे फ्री हैंड ॾिनो वञे, पार्टी खां मथां थी करे, बिरादरियुनि खां मथे थी करे, पंहिंजे पराए खां मथां थी करे, जेतिरे ताईं असीं तव्हां सभु जेके आहिनि गॾिजी हिकिड़ो किरदारु अदा न कंदासीं त मां नथो सम्झां असां इन्हनि जेके वॾनि वॾनि वाक़ियनि खे मोह ॾेई सघंदासीं, उन्हनि खे रोके सघंदासीं। ऐं तव्हांखे जस आहे, तव्हां हिकु एॾे वॾे जेको आहे दहशतगर्दीअ जो उन ते प्रोग्राम कयो पिया ऐं बाक़ाइदा पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जेके आहिनि शहरनि खां माण्हुनि जा व्यूज़ वठो पिया। मुंहिंजी अपील हूंदी सियासतदाननि खे त ख़ुदा रहा पंहिंजे पार्टियुनि जे मुफ़ादनि खां पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे ब्रीफ केस ऐं पंहिंजे बंगलनि महलनि ठाहिण जे बजाए अचो त हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पंहिंजे पाकिस्तान जे लाइ जेको आहे सोचूं ऐं पंहिंजे पाकिस्तान खे दहशतगर्दी खां कीअं असां जेको आहे पंहिंजो पाक करे सघूं था। ठीकु आहे अब्दुल हई साहब, महिरबानी। तव्हां जेको चयो आहे त पुलिस जो कमु आहे, पुलिस मुकमिल तौर ते बुरी तरह ते नाकाम थी चुकी आहे। जॾहिं सियासी भर्तियूं ऐं मुक़ररियूं थियूं आहिनि ऐं पैसनि ते जेके ऑफिसर मुक़ररु थियनि था, ऑफिसर मंत्रियूं ॾियनि था, ऐं आर्मी चीफ कल्ह बि इहो चयो आहे, अॻे बि आयो हो त सियासी मुदाख़लत बंदि कयो ऐं फ़ौज बहितर कमु थी करे, रेंजर्स बहितर कमु थी करे कराचीअ जे अंदरि जेको ऑपरेशन हले थो उन नतीजा ॾिना बि आहिनि। ऐं इहा जेका कुवतूं आहिनि, जीअं चयईं त हितां घर जो जेको आहे माण्हू आहे, आकाश अंसारी जो शेर आहे हिकिड़ो, त पुछम हारी खां ही खेत कंहिं उजाड़िया आहिनि, चयईं ॾोह न आहे गिदड़नि जो, पंहिंजे घर जा कुता भाड़िया आहिनि, सो भाड़ी माण्हू भाड़े ते जलाद घुरायूं बीठा आहिनि। जेसीं ताईं इहे भाड़े जा माण्हू जेके आहिनि उहे जलाद घुराइण बंदि न कंदा तेसीं ताईं। हुन अदे जेको चयो तमामु सुठो सिग्नल हो ऐं ॿुधण वारा ॿुधनि पिया, सभई ॿुधनि पिया। जस्टिस चइबो आहे फेयर एंड इम्पार्शल खे, त फेयर एंड इम्पार्शल उन्हनि में हथु विधो वञे जेके वाक़ई ॾोहदार आहिनि ऐं उहो ऑटोक्रेटिक हुजे, उन में मुदाख़लत न हुजे। हीअ ॻाल्हियूं मुंहिंजे ख़्याल में त नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, हर को सम्झे थो। सवाल आहे त करे केरु, ऐं हिन जे पुठियां इहो ज़रूरु चवंदुमि त वॾी कॉम्प्लिकेटेड सियासत आहे जेका कई थी वञे पई, जंहिं ते तहत ही शयूं नज़र अचनि थियूं ऐं काफ़ी शयूं आहिनि जेके तव्हांखे नज़र नथियूं अचनि, जेके असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं रीड बिटवीन द लाइन्स। हिकिड़ो कॉलर ॿियो बि आहे त इहा कॉल वठी वठूं। बिल्कुलु जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? असां खैरपुर खां था ॻाल्हायूं भाउ, मां फरज़ाना संतीलो थी ॻाल्हायां। जी, और तव्हां पंहिंजी टीवीअ जो आवाज़ बंदि कयो, तव्हांजो आवाज़ डबल थो अचे। तव्हां टीवी जो पहिरियां आवाज़ बंदि करे। दहशतगर्दी वधी वई आहे, हुकूमत खे घुर्जे त माना दहशतगर्दी कदम खणे। आख़िर केसि ताईं बि वजह मासूम ज़िंदगियूं क़तल कयूं वेंदियूं? छो हुकूमत खे मथां का बि ज़िमेदारी न आहे? जॾहिं हिकिड़ी हमलदार को हमलो इलेक्शन कयो वेंदो। गड़बड़ आहे, असां तव्हांजो सुवाल अॼु ई सम्झी वियासीं त इहा दहशतगर्दी केसि ताईं हलंदी आहे। टाइम ख़तमु पियो थिए। मां जेको गुज़ारिश कंदुसि उहा इहा त सभ खां पहिरीं इस्माइली भाउरनि भेनरुनि जे ॾुख में
बराबरि जा शरीक आहियूं, उअं ई भुगतियूं था, उन तकलीफ़ मां गुज़रूं था। पर हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि हुननि खे शाबाश आहे त कल्ह हुननि पंहिंजो कमु न छॾियो आहे। मूंखे माउ यादि थो अचे, चाइना में जॾहिं जेको फादर ऑफ नेशन गुज़ारे थो वञे त चवनि था त 2 मिंट ख़ामोशी करे रुॻो उन्हनि खे भेट कयो, वरी पंहिंजो कमु कयो। आगा खान जा कल्ह इम्तिहान थिया आहिनि, उन्हनि जा मेडिकल सेंटर्स खुलिया पिया आहिनि, उन्हनि जा शॉपिंग सेंटर्स खुलिया पिया आहिनि। इन जज़्बे खे सलाम आहे। असां तव्हांजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं, पर कमु ज़िंदगी आहे ऐं कमु हुकूमत खे पंहिंजो करणु घुरिजे। इहो चङी तरह सम्झी सघे थो जेको बि ॿुधे थो, त जीअं असां आराम सां सुम्ही सघूं। टैक्स पेयर इन करे टैक्स ॾियनि था, असां उन्हनि जे धीर ते आहियूं, त असां इहो चाहियूं था त जिनी संदी धीर आहे उहे लोड़ाऊ न थियनि। उहे जॾहिं खां लोड़ाऊ थिया आहिनि तॾहिं खां वठी हिन देश जी ज़िंदगी लोड़े थी पई। प्रोफेसर साहिबु वरी महिरबानी। नाज़रीन, असांजो प्रोग्राम पुॼाणे पहुतो। वरी ईंदड़ जुमे ते शाम जो 6 वॻे असीं हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त। अल्लाह भाई।